नाराए तकबीर, नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए हैदरी, नाराए हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, आले मोहम्मद ते बुलंदर सलावत। तादाद माशाअल्लाह काफी है पर खास जोश को है हदीस सल्लल्लाहु अलैहि व अहल बैती तज़किया निफाक पकड़ो वक्त इंदो जो मानन के अंदर में कमुदी ज़बान रबी में जो है तो मुनाफिकत ये कहिन मन उरूज साइंस कोशिश तो वजी करी हावे कभी मारे इंजेक्शन टैबलेट कड़ी या पर कई कंपनी अजा मुनाफिकन के मारने जी इंजेक्शन इजाज़त न कई नबी फरमान ने बुधायो त मुनाफिकत खे मौत दी है सलावत ईद का सभी मोमिन हो मोहब्बे अहल बैत हो दुनिया में ॾाढा मुनाफिक बिलखुसूस इसराइल अमेरिका उन्हनि जा हिमायती अवां जे आस पास में पाड़े में रहनि था इन्हनि तमाम जिनिस तो नाबूदी जे लाइ मुल्क अजीज पाकिस्तान के हिफ्ज़ मान जे लाइ बिलखस बानियान जा अजीज अकाल जेके फौत थिया उनजे गुनाहनि जी माफ़ी जे लाइ बुलंद तरीन सलावत أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الحمد لله الذي نبر قلوبنا السلام عليك يا أبا التي هلأت بفنائك مني جميعا سلام الله أبدا لما بقيت وبقي الليل والنهار السلام على الحسين وعلى فضل العباس ثم الصلاة والسلام على سيدنا
ते बैन दार वजदा फरमा इनदा सलाम उन बीबियते जेके पुट नो धीर जे अॻियों मारियो वियो पूरो ॾींहुं अलाए कंहिं पाक बतूल दर्द पढ़िया अलाए न पढ़िया कोशिश हूंदी आहे त पढ़जे अॼु बि ख़बर हुसन जेतिरा वेठा त दुआ कंदा कयो शिलकाई माउ बचनि जे अॻियां न मार यकीनन जुमलो किथां न किथां ॿुधो हूंदो हिकु शोहर ज़ौजा खे मुंहं में तमाओ चहणी हलियो वियो जॾहिं शाम जो घर आयो ज़ौजा थी चवे ॿीहर मारे त मर्दी दुनिया रब जे नाव ते मूंखे धीअनि जे अॻियां धक न जॾहिं को मारियो आहे तेज़ बुखार आहे न्याणी रोई थी चवे अम्मा उहो पल नथो विसरे बाबे मुंहं में मारे ई पे हाणे मां तव्हां खां पुछण थो चाहियां आम माउ आम धीअ सोच जिथे ॾिसण वारी ज़ैनब जहिड़ी धीअ हुजे मारजण वारी ज़हरा हुजे न्याणियो सॾ करे पियो चवनि न वो आहे जंहिंजे लाइ उथंदो आहे अॼु उहा उथी नथी सघे लख दफ़ा रोइण वारा सॾ करे पियो चवनि न वो आहे जंहिंजे लाइ मिंबर तो उथंदो आहे अॼु उहा उथी नथी इहा ई इल्लत अली वारा आहे सैयदा थी चवे या अली दफ़िनी बिलइला मौला मुंहिंजो जनाज़ो अधरात जो खणजां अली पुछंदा छो ज़हरा फरमाए दे या अली ला यशहद बि जनाज़ती मन ज़लमनी मौला जन बच्चन जे अॻियों मारियो आहे इहे जनाज़े में न अचनि रोइण जेतिरा आया हो अली पुछे थो ज़हरा ॿुधा आहे तोखे कंहिं कंहिं मारियो आहे सैयद मां बि कंदो भेण करे थी चवे या अली कोई हिकु हुजे त ॿुधायां हिकु त मूंखे न आहे न मारियो 300 माण्हुनि मूंखे गॾी मारियो आहे फैसले रोइण वारो अली पुछे थो हसनैन जी अम्मा कुझु जा नाला ॿुधाए सैयदा 9 माण्हुनि जा नाला खयां हिकिड़ो ई थो पढ़ां फ़क़ालत या अली इन फला ज़रबनी अला ऐनी मौला हिकु उहो बेहया आहे जंहिं चमड़े जो ताज़ियानो खणी मूंखे अख में हयो मौला अहिड़ो हये मुंहिंजी अख में अञा ताईं खून ॼमियल पुटनि खां मुंहुं लिकायो थी वञा वञी बाबे खे ॾेखारे चवंदसि बाबा वो तुंहिंजी उम्मत अजर मूंखे ही ॾिनो अम्मा बअदो फ़क़द क़ाइल अखी फी क़ुरआनिल अज़ीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला बुलंद आवाज़ से सलावत अल्लाह तबारक व तआला के जल्द मासूमीन बानियान जो खलूसी अजीम इनकाद मौला ने कबूल जिथां खां भी आया हो अल्लाह तबारक व तआला विख विख ते अवां जी हिफाज़त करे मौला अवां असां खे कॾहिं कंहिं ज़लील ऐं कमीने जो मोहताज इसराइल अमेरिका जे तराउन जा इरादा खुदा के ज़लील ख़्वार इस्लामी जमहूरियत पाकिस्तान ईरान इराक बल्कि हर मुक़द्दस हरम जी अल्लाह हिफाज़त करे
टे ॾींहं पहिरियां जेतिरा नमाज़ी नमाज़ पढ़ंदे शहीद थिया ख़ुदा इन्हनि खे जवारे शुहदाए करबला तव्हांजे अखियुनि में चित्रनि में अखियुनि में आंसू आहिनि जे एवज़ अल्लाह बानियान जे मरोमीन जा बि क़ुरान तमाम दुआउनि जे लाइ पंहिंजे असांजे हिफ्ज़ अमान जे लाइ बुलंद तरीन सलावत हुक्म थियलो हुक्म जी तामील कंदे हाज़िर थियुसि यकीनन अमां मिज़ाज खां वाक़िफ़ हो त जेकॾहिं ॻाल्हाईंदो पिया त बि गुफ़्तगू हलंदी जेकॾहिं ख़ामोश हूंदो त बि गुफ़्तगू थींदी बिल्कुलु आसान गुफ़्तगू थींदी आए जेका पढ़ी त इरशाद इलाही थो थिए या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला इरशाद थो थिए ए ईमान वारो ए ईमान वारो ए अहले ईमान जागो था ना ए अहले ईमान ए ईमान वारो ही तवा असा या कोई भी हाफिज कारी जी आयत के पढ़ंदो तो माना या कंदो या अय्युहल्लज़ीना आमनु माना ए ईमान वारो पर सादिक इमाम जॾहिं आयत के पढ़ंदो हो त लफ़्ज़ ईमान कोन चवंदो इमाम तो चए अल्लाह तो चए ओ अली वारो या अय्युहल्लज़ीना आमनु माना अल्लाह तो चए ओ अली वारो दुनिया जे हिक इमाम सादिक इमाम का पूछो मौला मारयत इसम जद्दक अली फिल कुरान मौला पूरे कुरान में मां तुझे ॾाढे अली जो किथे ज़िक्र हुक्म नाहे ॾिठो इमाम जो तो कोने न ॾिठो नमा फीया आयतुन इल्ला व अलीउन अमीरहा कुरान जी अहिड़ी का आयत आहे इन जी आयत जो अमीर मुंहिंजो ॾाढो अली न हो मौला किए मौला 500 को प्लस आयतू पढ़ियो त हिते मुराद अली हिते बली चे मौला किए इमाम जो जिथे हुजे लफ्ज़ नेमत में मुराद मुझे ॾाढो अली जिथे मुराद हुजे ईमान में मुराद मुझे ॾाढो अली चे मौला किए इमाम जो याद कर जॾहिं अमर इब्न अब्द जे मुकाबले में मुझे ॾाढो हलियो हो वही जे मिसदाक किए कोन जो ॾिसो अली वञे पियो ये कौन चे तो जिसो हसन जो अबो वने पे ये ना ताला जो वने वाली पर के चाहते बरदल ईमान कुल हो दिसो कुल जो कुल ईमान अली पे हो वने कुल जो कुल ईमान अली पे हो वने बात इमाम तो कल है कौन तो अल्लाह या अर्श दे अली जो अपनायो हो जा हिते अली जे आशिक का पाण पे हो कंदो भी तब तक मुखे कुछ कोन कंदो जने आयत पढ़ी आयो लदीन आमनु अल्लाह तो सांदो गालाए ओ अली वारा या अली वारा पराए बच्चन के हाथ न लाएगा ओ अली वारा नमाज कदा न कजा खुदा जो कसम दुनिया वस कया तके असा के एड़ा पीर मिलन जन में ऐब न होजे पर अली वारो दुनिया के जेके मिलिया के चोर निकता के हराम खोर निकता के कब्जा खोर निकता पर जेके पीर तोखे मुखे मिलिया दुनिया मस्त जा कने को ऐब मिले पर ऐब बोलण वारा बोली जे मरी धप करे नीस तो नाबू थी विया न करे अली में ऐब हो अली जेके पुट में को ऐब हुयो तो बलन भैया हाय अली छो जिक्र के किनायतन चिट्टो छो न के इशारा छो ने और जो त जिथे भी लफ्ज नेमत में मुराद अली या जिथे है ईमान मुराद अली या चिट्टो छो के चिट्टो बात अज़म मोहम्मद हेरे जो काडे भी नवन जो इत्तबा जो अली जी छो न चए जो ख्याल बोलिया इमाम जो अली तो के वना अल्लाह के ये बोला अरे कुछ बोला बोलता अली तो के प्यारो वाला जली के जे बोला अली प्यारो होना किया वो चिट्टो जिक्र छोना कहे इमाम जो अल्लाह चिट्टो जिक्र अली न कयो जो हिकमत कड़ी अल्लाह के कुरान के बाकी रखो हो गया बता नहीं इना तो बोला बोलता अल्लाह के कुरान बाकी रखो गया बोला किया
गदीर 5 कलाकनि जो नबी ॾिनो हो ख़ुतबो 5 कलाक रुको आख़िर पढ़ी ॿ विच में कहिड़ा मन कुंत मौला हो फहादा अली मौला त मन बुग़्ल अली में गदीर तो हथ खया जे कुरान में चिट्टो अली हुजे पाण बुग़्ल अली में कुरान तो हथ खड़ी हो मुत्तकी थियो काफी माना कह लिखो अल्लाह को डजो कह जो खौफे इलाही कयो आ खुद हवालन सा पढ़ने जो आदि या साहिल बचन मौला ये जे अल्लाह तो चवे तो मुत्तकी थियो मुत्तकी थियो मुत्तकी मुत्तकी छाए इमाम जो इन तक़वा ही हुब्बुना अलल बैत तक़वा नालो ही असा चोदन जे इश्क जो अल्लाह के प्यारो हुआ जेको मुत्तकी खुदा के प्यारो जेको मुत्तकी हेडे छा जे अली वारो जन के छडे अली जे औलाद जा आशिक थी को होले चाहे मुखे वणे वो थो जेको मुत्तकी है इमाम जो इन तक़वा ही हुबना इमाम जो तक़वा नालो ही असा जे इश्क जो माना अल्लाह के वणे वो थो जेको अली वारो होजे मिसाल दो आगे लिखे थी त जडे भी को मामो कपड़ो दो न बगदाद में महांगो कपड़ो त सबक बे ने वठंदो हारून रशीद एक दफे जो कपड़ो आयो ते जी कीमत हुई 150 दीनार घणी अच्छा ही वक्त हुआ दौर हुआ जै दी में मजदूर के पर डे मजदूरी मिलंदी 1 दीनार घणी 1 दीनार ऐ उन जी घणी कीमत जी 150 दीनार अरे आम इंसान किथों वठे पर डे 1 दीनार मजदूरी माना 5 महीनन जी कमाई सा एकड़ो मिले बाबो सब में वो तो हारून जो पाए बीठो होता लाल पांजी किथों हलिया अल्लाह के वणे वो तो जो मुत्तकी इमाम जो तक़वा नालो असा जो इश्क हारून सा कर तुझे बीठा वाठा हर को पूछे वाडे हवाल कपड़ा में को केनी व्या लगदा है दीवार जो कपड़ा है ये कौन आयो को के तुझे वाके कपड़ो तो सही दो थैंक यू रखे रखनी है सब योरी बहुत कपड़ो भलो हारून की फिट्टी नमा मर बोलू जे बुजुर्ग बोलू जहां जो मूसा जो अल्लाह के वणे वो जो अली है वारो होजे के बल बहलूल बुजुर्ग की फिट्टी अयो हल बहलूल कम सारी ये बोलू बुधाए मेरी कीमत घणी है घड़ी मुझे कीमत 3 दफा बलूल पे रखो मते दितो घणा दफा 3 दफा जे हाणे बचो जे मुझी घणी कीमत जे सारो का 150 दीनार जे तुजी टोटल कीमत 150 दीनार साहब ही तो कोन होता घणी कीमत जे तुजी टोटल 150 दीनार जे साक का जे मां कीमत दुश्मनी अली भली सोने तख्त देवे तब टक्को कीमत लही होगा तो चवे ए अली वारो तकवा अख्तियार क्यों है और पाण के न मुके वणे वो तो जेको मुत्तकी है इमाम छा जो इन तकवा ही हुब्बना तकवा नालो ही असा जे इश्क माना खुदा के वणे केड़ो तो जो अली हाने अल्लाह तो जे ए अली वारो ला तकिल रबा के अली के मन्यो थी त याद बिल्कुल न जे करे अली वारो मा तो पराया बचने में तो कदे भी न जे के मुझे गाल वणे थी मन आवाज
जे तलाश कर बोल उनखे जेको तोखे मूंडे वठी अचे मसले छा माना है अतौसील व तकर्रुब इलल्लाह माना बोल उनखे जेको हुन जे वेझो हुजे अच्छा हू न वेझो हुजे हू त आहे हर हिक जे वेझो हू आहे पाण जे नाम अकरम इब्न हबलिल वरीद आव हर हिक जे वेझो अलाह जे बोल उनखे जेको मुंह जे वेझो हुजे वो तो जे मां त हर हिक जे वेझो आहियां पर बोल उनखे जेको मुंह जे वेझो चार जुमला पढ़ना पवंदा हिकु लफ़्ज़ आहे बईद हिकु लफ़्ज़ अबअद हिकु लफ़्ज़ क़रीब हिकु अक़रब हिकु लफ़्ज़ आहे अज़ीम हिकु आज़म हिकु लफ़्ज़ आहे शरीफ हिकु अशरफ हर करी थोड़ी थोड़ी माना में आए फर्क मसलन बईद माना परे जी नाम को परे हो पर अबद है अली जो नौकर ये नाम को थोड़ा है बड़ी परे अरे हुआ है करीब तुम ही अकरम पर अगर आप के उस्ताद हिते जे करे खड़ा था जी या जुमलो पढ़ी वड़ा को बड़ी आने दो एकड़ो चेंदा करीब बियो अकरम मिसाल तहा करीब पर हित वारो सफा अकरम सफा बियो छा जो शरीफ इज्जत वारो बियो अशरफ माना घणी इज्जत वारो या ताजा को पतो या इलता अशरफ माना तमाम घणी इज्जत वारो या इलता जो दुनिया में किंगिरी शरीफ सेवानो शरीफ उच्चो शरीफ मदीनो मुनवरो मक्को मुअज़्ज़मो कसम तहां जी चुप जो पूरे जहान में रुगो अशरफ अली जो शहर अशरफ रुगो अली जो शहर ये अल्लाह तमाम तर इज्जतों अली जे शहर में रखी बुधाए जे अली जे शहर के छदीदे इज्जत करे बोलो भाई गालन करण जो आदि कोन या ही लता जो खोड़ मानू सारा साईं थाईलैंड धूड़ पाण वेई बेटा मानू पुजिया बड़ो नालो आ केडा वियो थाईलैंड एकड़ा अमेरिका यूरोप भी दई पर जे मरन अली जे वञन एकड़ा वरी गरीब मिस्कीन ठगियूं खपाए प्रेमी पेरा हमरो मिलो दोस्त साईं प्रेमी पेरा जे मशक पड़ो मिलो पुछवा दे हाल भला हीड़ा जे जेको कुछ पोड़ी जो सोनो खपायो पोड़ी जो माने पिन्नी खा पर माथो आया वाला हुसैन ने एकड़ा मानो जो अरबे पति है पर वजन ना एकड़ा सब कुछ खपाए जे हलोदा अली ने केड़ा वीदा केड़ा कोन वीदा जामिलो केड़ा वीदा केड़ा ने हेडे अरबे पतन के हरम में अचण जी तौफीक न हेडे गरीब मिस्कीन अफीफ हरम अली में केड़ा वीदा केड़ा मौजूद है जबलो नादर बादशाह जो काफी साल पहला ऐलान कयो केड़ो जे सब अली नहीं दा जामिलो जे सब अली नहीं दा पर कुत्ता करे अली नहीं दा गालिया है तो और छाया अकरब करीब बोले उनके जे बिल्कुल होने जे बिल्कुल होने जे नेड़ा है कोंदो अरबी बियो अरबी माना आबादी वालो कोंजे अरबी माना सफा बदू कोठन देखंदा त ही कोई नबी कोंजे शहर को जो 10 किलोमीटर परे हो एकड़ो गुनाह थी पिस गुनाह जागे जो गुनाह थी पिस सोचे एली को हज़ूर दे जे हाने केड़ो वना खणी नबी दिसी मुखे कोन चंदो मोहन जो आई वरी पीतो भी थी तने कई दफा आवाज जो पड़ियो मां
पसंद जे माओ मिन शियतना इल्ला व यतवरा अनिल खमर इमाम तो असांजो शियो कने बि न पींदो शराब कने बि न पींदो माना जेको पिए इहो चोॾहं जो शियो कोन्हे न तो तव्हां खां पुछां कि 14 पंहिंजो न कंदा असां पंहिंजो भाउ छो न खे कंदासीं सोचे आजो वञा त नबी मोहम्मद पुछंदो मुंहिंजो भाई वरी पी बि हाणे ॿुधो आहे हिकिड़ो इशारो हुयो अरबी हुयो बदू हुयो कोठाड़ो पर एतिरो हया हुयुसि त आम जेको नबी को लिखी कम कयो तम नबी को लिखल कोन्हे असां वटि बसि फिक्स पियो न खोलियो कोई इल्मु कोन्हे नबी खे कहिड़ो इल्मु आहे हरुणे कुझु कोन्हे हुयो अरबी पर एतिरो यकीन हुयुसि आम जेको पंहिंजे ॻोठ में कारो कयो आहे हाणे ॿुधो ॻाल्हि खे ॿाहिरि जेकॾहिं मूं खोलियो आहे त हर त माण्हू साईं इल्म ग़ैब जा बि क़िस्म कुझु अहिड़ो इल्मु जेको मखसूस आहे फ़क़्ति ज़ाती इलाही सां मसलन ॿुधो राविया इसहाक़ बिन अम्मार जे आऊं इमाम सां वेठो गॾु माण्हू बड़ो थियो दाख़िल इमाम चुसि छॾे ॾे पंहिंजो ख़ुशूं अॼु राति तोखे मौत ईंदो अॼु राति तोखे मौत इमाम जो उनखे चयो त हू बि उथियो मां बास इमाम कोई वठी पास निकतुम ते ॾिठो अदरात की फमात मरियो जे मां जीवन पहुतो सुबुह जो जे आ हैरान इन ते जो मौला जी मुंह ते वेने का जे या इसहाक़ बिन अमार ओ इसहाक़ बिन अमार शक न कर सतमूत इल्ला बस साल पूरा थींदा तू बि न हूंदे बस साल पूरा तू भी न मां पुछवान मौला देवाल मौला ही तो के किथों जो चल कालियो जो हुन खे बुधाई त वाक़िया त प्यालो के मुख बुधाई त आ भी हलो हलो वेंदो इमाम चो आऊं त अली जो खून हा न पहुतो आऊं त अली जो औलाद हा न पो जे कान लो खातम इसमुहु रुशैदुल हिजरी व इंदो इल्म मनाया वल मलाया इमाम चो मुंहिंजे ॾाॾे जो नौकर हो रुशैद जेको माण्हुनि खे ॾिसी चवंदो हो तोखे हिन ॾींहुं मौत ईंदो तू ही खाईंदे तू ही पीअंदे आऊं त अली जो खून आहे मूंखे इल्मु कीअं कोन ईंदो अगरि इन में मुराद इहो आहे अगरि इन में मुराद इहो आहे इहो आइमा जे नौकरनि खे बि तुंहिंजे अंदर में छा आहे असांजो हिकिड़ो दोस्त बि चए आगा आयतुल्ला मोहम्मद तकी बहजत आलम मकाम हो जॾहिं हलंदो हो त मुंहुं हेठि झुकियलु कंहिं पुछियोसीं मथे मुंहुं कोन्हे जॾहिं मथे मुंहुं कयां थो त हिननि जा अंदरिया चेहरा थो ॾिसां अंदरिया इमाम चो आत औलाद अली ॾाॾे जो नौकर हो गुलाम हो जेकॾहिं तव्हां मौके खे ख़ुदा तौफ़ीक़ ॾे हिला जे भरिसां थो मदार हिनजी माण्हुनि खे ॾिसी चवंदो हो सुभाणे ही खाईंदे ही पीअंदे राति घर में ही वेल थी दई माण्हुनि जा अंदर पढ़ंदो अंदर अंदर हिकु ॾींहुं जो फिटी जॾहिं अवाल भला मैं राति क्या खाउसां अतमिन वल हलीब रात तोखे नसीब में रुगो चांवर और खीर पोतो जो घर वॾे वाल छाए जो ॾे कारन कयो ने चांवर रो आया न खीर पियो इहो न खाउसां भला वञे देख भी के कोट से बता कासे बि मथा पकल होवे जिथे वञन जंहिंसां न्यारे ॿुधी देगड़ी कोन चाड़ी खीर पियो ठीक चावल भी आहे पूरी रात सारे जे रात वट खाई खाई जॾहिं वाला काशे थी हिन जो भुख में मुंहुं हुयो न लथल चेतो के भुख भी आहे खाई भी नथो ॻाल्हि छा आहे जे असुल मूंखे ॻाल्हि पूरी करणी आहे हिकु अली जे नौकर जी अच्छा कमाल जो वरी बकरनि चाइण वारो बि अली जो आशिक़ हुयो जे तूं ॻाल्हि पूरी कंदे अली जे आशिक़ जी बीहो बकरा रखे हथ में लठ हूंदी आहे न खणे लठ हिकु हेॾो ॿी हेॾो जे मार न खावां थो मार बि खाधे चांवर भी खाधे खीर भी कीअं ॿाहिरि आयो अली जो नौकर बीठो रुशैद तॾहिं हवाल छा खाधी जे वाक़ई जेको चई उहो खाधो जे लिकाए न चांवर ऐं खीर नसीब में लिखियल
लिखियल हुई पहुंचना अली जे बुग़्ज़ में लिखियल हुई खुदा जी के समझा टोटल हर्फ घड़ा हम जे 73 हर्फ 73 मौला आसिफ इब्ने बरखिया जे एक कपल में तख्ते बिल्की खड़ा किथे फलस्तीन किथे यमन इमाम जो इंदहु हर्फुन वाहिदुन व कान यहमिल बी इमाम जो हिकड़ो हर्फ हो हिकड़ो इन हिक हर्फ सा हो पियो तख्ते बिल्की अखे छिब में आना है अखे छिब जे बला जनाब ईसा जे खड़ा इमाम चोन दे 8 जे बला हजरत मूसा दे जे 4 जे बला का एड़े मखलूक आए अल्लाह जी जिनके खुदा 8 को प्लस हिकड़ो नाम हर्फ दिनो हुजे दो हुजे दिनो जाके जो नाम दो हुजे कसम आहे त कली जो पंजे इमाम चो नमद अच्छा वल्लाहि इंदना इस्नान व सबऊन आरफन असा 14 ओए हो जिनके खुदा 72 हर्फ दिना पेरिया मोकलियो असांखे पोइ हिकड़ो हर्फ वो कैसा 72 ता हिकड़ो या बाकी बचो इमाम जो मखसूस ज़ात इलाही सा केड़ो त मता यक़ूम सा क़यामत कन्हई दी यो फकत हुनसा मखसूस बाकी छा कोन दी अंदर में छा थी छा कोन थी यो आए माजे नौकर खे बेल को हाने हिन खोलो थी यो गुनाह जागे जो हिन करे थियो गुनाह जे हुजूर दी आऊं की वजा मुखा पुछंदो कोन मुरो भाई गुनाह तो थियो सोचे इता सन पैगाम सोचे जे काडे भजा जे हितो लिखा त कयामत में देखियो पीछो होंदो ना हिते जे करे माने लगी होदे लगी होदो न पो जे छो न वसीलो एड़ो बोलिया जेकर मुजी गाता याद आ छा जो ही करीब ये करम जे छो न वसीलो एड़ो वना बोले जे को नबी के सफा अकरब होदे हुजूर के होजे सफा अकरब सिंह दौड़ियो कोठ छले पातो नबी कोने ने पो पे आयो के दहली दे बतूल दे दकुल बाब कये ताके लिखो बई भाई कौल हसन हुसैन बाहर निकता हेडो खये हिते जेकड़ के हिते खये बई खड़ी ना मस्जिद में दाखिल जे अल्लाह जा हबीब कद असैतो वलाकिन आतैतो मईन वसीला फातिमा जा बाबा गुनाह थियो पशेमान भी आया पर अकेलो न वसीलो कदो खड़ी आयो आया गुनाह थियो पशेमान भी थियो पर आतैतो मईन वसीलो वो जो को जे आए बैठो वो जी ना निगाह पई के तो वसीलो आंदो एड़ो बुध अहबल्लाह मन अहब हुसैना खुदा आशिक उनन ते जो वसीलो हुसैन हो ए जो अपनन के गण वसीलो दार गुनाहगार भला रे पर आया कहना छाए तो ने मुरे मसीने में हुसैन जे बोल होना के जे को तो के मुरे पटी केर होता जे को ने जे वेजो बिल्कुल केर हु हेठ ता असा जे वेजो नहीं इंदो कोन त ही कर असा होने पुछणो न थो कैसे कौन जो को वियो तो वरी आयो ही ना जो असांखे जी बुधाए पो जे बोल एड़े खे जेको तो सावे जो हुजे मुंह सावे जो बोल उनखे जेको तो जे वेजो आई मुंह जे वेजो भला बुधो मिसाल है माना असां सां भी ताल्लुक हुजे होडे वने भला ही चवा होडो बताऊं हेठ आणे असां जा सद होडे पुजाए खुदा जो कसम छे इमाम का साल तो पूछे जे मौला भला केड़ो तो कबूल थी जो केड़ो न इमाम जो दुआ महजूबन बिदून अली व फातिमा इमाम जो जे दुआ में अली बतूल न होजे या दुआ होदे विदी कोने जिने वास्तो बतूल या दुआ करे रद्द थींदी कोने
हाणे अहिड़ी शइ कहिड़ी जेका होॾे वेझो असांजे वेझो हिन लाइ मां हिकिड़ो मूं वटि हूंदो हिकिड़ो मिसाल आहे कमाल जो तव्हां चांहि कॾहिं काढ़ी आहे अच्छा काढ़ी हूंदो पर केरु हिते चवंदो सभु तो खपे चाचा हाणे तूं ॿुधाए चांहि जे लाइ कहिड़ी शइ कहिड़ी खपे खीर बाउस्तार चांहि पकौड़ी जो घिया के सवाल काचियूं हे हाणे तव्हां हेॾो ॾिसा वञो पहुचे त पाणी पौधो जे पती सभु खपे न सभु खपे खपे चांहि जे लाइ हंडो हा नर्फ छो चेन जो बाहि सां बि तालुक न बाहि होॾे टिपण ॾे न खीर हेठि हार दे विच में रही कमाल अहिड़ो कंदी जो थां कमाल अहिड़ो कंदो जो जीअं बाहि साड़े 5 मिंटनि खां पोइ ईअं खीर बि साड़े न मथे बाहि टपी न खीर हेठि हारदी आहे विच में हुयो थां हाणे हितां मुंहिंजी कई ॻाल्हि ॿुधी वियो खावण वारे दुकान ते अब मूंखे खपे थां ही जिस्त ही स्टील ही ट्रामो हे 800 ही 1000 हो खणी 1000 मथे चेनन के छॾ ओ प्लास्टिक जी वॾी बाल्टी लाइ पेवर जे मां क़ीमत 5000 थी आई रे हाणे 5 होॾे 8 से वारो था न वरते कहिड़ो 5000 जो जी आयो खणी 10 किलो खीर हणी खंड पती हणी रखे बाहि ते चांहि वई कड़ी न घणो हीअं कयो चांहि कड़ी वई छो न कड़ी जीअं मिसाल रखे त बाल्टी त वई सड़ी खीर वियो हारजी टोड़ी पड़ो जे साहब साईं तव्हांजो मौलवी साहब पढ़े वेंदो हिकिड़ो था हुजे ॿिनी मां 8 से वारो जिस्त कोन वधो मां वरितो 5000 जो पेवर वॾी प्लास्टिक पर जीअं रखे बाहि ते वई सड़ी साईं जॾहिं तो सही ॻाल्हि ॿुधी मौलवी कोन तूं वठ मांगो जे वठ उहो जंहिंमें बाहि जी सट सरण हुजे वठ अहिड़ो जंहिंमें बाहि जी सट सरण हुजे जेको वरितो अहिड़ो जंहिंजो खीर सां तालुक न हुयो पर बाहि जी सभ सरण हुई कोन आउं हैरान आहियां मौलाना जे अकुल ते जेको चांहि जे लाइ था भलो पियो ॻोल्हे पर जन मखो बचण लाइ पाण जहिड़ो पीर ॻोल्हियो थो हले अहिड़ो पीर जेको पाण बि सड़ी कोयलो जॾहिं मुर्शिदी कोन बचे त पीर कहिड़ो वरी हेॾे अचो खुदा जो कसम हुजूर जेको कई मुहिब अली जी बेइज्जती कई हुजूर चो ला तस्तखबु फक़रा अली इब्न अबी तालिब लियशफा मिनहुम मिसल रबीअत व मुज़र हुजूर चो अली जे फ़कीर के हल्को कोई न समझे माण्हुनि जा पीर बि दबाए में हुजूर चो अली जे फ़कीर के शियो न साथी न साहबिया अॻिते हाणे फ़कीर अली के को हल्को न थो जिथे माण्हुनि जा पीर टंगिया पिया हूंदा उते फ़कीर अली 5-5000 माण्हुनि खे जन्नत वठियो यकीनन तुंहिंजो मुंहिंजो हथ उन्हनि जे दामन में आहे जेके पाण त बचल उन्हनि जा मुरीद बचल तॾहिं पुछोगे साहिब मौला लिम सुमी फातिमा तो फातिमा قال لأن الله فطرها وفطر شيعتها ومحبيها ومحبيها من النار इमाम चो अल्लाह फातिमा नालो फातिमा इन जे लाइ रखियो फातिमा पाण बि जान मुहब्बत है फातिमा जा शिया बरे फातिमा जा मुहिब बि जन्नती इमाम चो जे फातिमा जे मुहिब सां मोहब्बत कई इहो बि जहनम करे कोन हेॾे मुहिबन जी ज़मानत होॾे हुननि जा पीर हाणे तव्हां खां पुछां अल्लाह तो चए क़यामत वो ॾींहुं हूंदो जो कूड़नि पीरनि जे मुंहं ते दांडी मिलियल हूंदी कलंदर जो कसम ॾे जॾहिं पीरनि जो मोहकारो थियल हूंदो त मुरीद जो हशर कहिड़ो हाय वरी जन्नत वसीलो हुसैन रब आशिक का उन्हनि ते जनन का है वसीलो जंहिंमहिल इमाम हुसैन जी आमद
कारगिल लिखियो तो हुजूर सही इमाम हुसैन के हिंदे जगह ते हिते बाल बनवाने कंदा जितरा जिस्म जा हुंदा संद उन जगह ते नबी ने चुम ए वनो नबी कौन जखन में जो आयात बोड़ा मौला अली भी रोई दिनो मौला अली जखन में जो आयात बोड़ा जन बतूल भी रोनी मस्तूर पूछो छो था रो जे रोमा इन जे लाए तो इहे बदन जा हिस्सा हुंदा करबला में मथो बोड़ा रोड़ी मौला कबूल कर खुदा जो आवाजों तो लगे तो हुसैन बुझाते रोमा इन जे लाए तो इहे हुसैन जा बदन जा हिस्सा हुंदा घोड़न जा सुंब इनन जे मथो साई मसहो सहकमोन निकला ता जे कने न अजकल चेक जीविता वटा ता देखंदो मसो जी सामान आहे अची विंदो माना पाउंडर 12 तारीख मुहर्रम जी 10 ॼणा इब्ने ज़ियाद जे सामू नचंदा आया छा थियो आ जे असां के इनाम दे असां हुसैन के ईअं पामाल कसरे जो हुसैन जे सीने जूं हड्डियूं पुष्ट जे हड्डियुनि सां मिली खुदा जो कसम आसली माना न कई सम्झ में लॻी असली न कयम जे असां मारियो से हुसैन के ईअं जो 56 साल गॾु रहण वारी भेण मथो में पुछे पई अंत अखील हुसैन मुंहिंजो भाउ तूं आहे साहिब इरशाद तो लिखे 1900 शब्बीर के 1900 जख्म वलाओ बोले कीला 1900 जख्म पर सैयद रोम इन ते था एडो जख्मिया तो चले छा पियो तालो तो दिलोनी लैस अलैहिन जिन्ना जेतिरो माण्हू अथव अञा मूंखे धक हणो ज़ैनब खे न मारियो जेतिरो वणे मूंखे मारियो पर ज़ैनब जो कोडो उनखे कोई भी न मारियो मकान पुछा छॼोली जे धीअ खे लिखनि था जॾहिं मौला अब्बास तैयार थी करे पहुतो न सामू शब्बीर जो गाज़ी जंगी टोपी पाए केॾा वञी पियो तलवार खणी जे मौला यौम आशूर आऊं दां कई में हिकिड़ी फूक कई हुई कहिड़ी जंहिंखे सुबुह अलीअ जी जंग ॾिसणी आहे अब्बास जी जंग ॾिसणी शब्बीर जो गाज़ी जंगी टोपी लाए अमाम तलवार रख नेज़ो खण तीरन जी छबी रख मश्क खण अली वारो इताअत में मौला अब्बास कमाल है सब शयूं इताअत में रखी मश्क नेज़ो खणी अमाम बधी साईं अगते वनी हिकिड़ो जुमलो चे मौला हीअं मोकिलणो हुई त पोइ ज़ैनब बयाबान में वठी छो शबीर ते कोई मौला असांजा मौला असांजा मेहमान कोन मारिया हिन जा घोड़ जे कॾहिं चवे तोखे मोकल ॾियां पर रोकिया तो कहिड़ी लता माफ़ कंदो कहिड़ी लता शबीर जो अब्बास ॿुध तूं जेतिरो हिननि जे मर्दनि खे मारींदे न एॾो शाम ग़रीब आहे ज़ैनब खे त हेॾो मारे वली जे धीअ खे जॾहिं वतन मोटी आई न वतन नाने जी क़बर ते अची बि चवे या जद्दी सहर मिन सहर लयाली कद आमीना नाना गाज़ी खां बाद मूंखे हिननि जागायो एॾो अथई ज़ैनब जी अखियुनि जी बीनाई ख़तम थी करबला खां वठी शाम ताईं हर बीबियूं वक़्तन फ़वक़्तन निंड कंदियूं हुयूं ॿ बीबियूं जिन खे निंड करणु कोन्हे हिकु अली जी धीउ जनाब ज़ैनब
साहिब जे काश वेठा हो बि शबीर जी धी सके आलिया पुछंदी हुई धी आओ ताया बच्चन जी मुहाफिज निगरान तू छो न थी सुमी निंड करण जे अली वारो टे क़िस्म अथव टे हिकिड़ो तरीक़ो रुख आसमान जे मोह करे मथे सुम्हण इहा वलिन जी निंड औलिया जी तुझे मुझे वसण न ईअं सां सुम्हो ॿी ऊंधो सुम्हण इहा शैतान जी निंड इब्लीस जी जवानो कॾहिं बि घर में ईअं निंड न कजे टियों मोह काबतुल्लाह साईं जी अम्मा ज़ैनब कीअं सुम्हां जे मथे मोती कयां मुंहिंजी पुठी जा ज़ख़म अम्मा जे कॾहिं काबतुल्लाह जे मोती कयां अम्मा मुंहिंजे कन में मोहरत थो आहे पोइ त मूंखे पुछो त बीबी कीअं सुम्हंदी ही ॾिस मूंखे हीअं ॿधल हथनि में मोह रखी सुरका भरे चवंदी बाबा कॾहिं तोसां मिलंदमि ही मुंहिंजो साहु अटकियल ई रुॻो तुंहिंजी ज़ियारत ही आलिया वेण कयो नाने जी क़बर अतहर ते मूंखे पुछो न माउ जी क़बर ते वेण कयो सब्जी ते पढ़ण जी लोड़ न पवंदी मथां बेटी चवे अम्मा तुंहिंजे बाबे जो सभु कुझु बचाई आई जो कुछ न बचे मुझे बाहर मारी होया मुझे पुट मारी होया मुझे बाहर मारी होया आदमियो सीनो प्यारो कोई न करे चेदी अम्मा दर्द इहो तुम्हारे जॾहिं खां ज़ैनब शाम खां मोटी आई है ना अम्मा मारो एॾो त जो अञा ज़ैनब पुठीअ ते सुम्ही नथी साईं हज़रत उम्मुल बनीन साईं सॼी टेक ते आहे पर हज़रत आलिया के ॾिसी थी चवे ज़ैनब मूंखे ॿुधाए त सही मूंख वधीक बुढड़ी किथे थी शायदि तव्हां गौर न कयो मूंख वधीक ज़ईफ़ किथे थी वेंदी या अम्मा हो इन अहल शाम यरमून अहल हिजारत वल अक्षाम अम्मा छा थी पुछी शाम रुगो पत्थर न अम्मा शाम न असांखे लपड़ थमा मौला कबूल करे यार ये मैदान में ऋषि जुमलो थी चवे अब्बास अकबर कासिम कादे वयो अज ज़ैनब सवार कीअं थे मोहम्मद खुदा जो कसम मक्तल के फअल कत बतन और अलास भीतर दाची पानी पाने के जमीन पे गिरा जबान पानी में दी चवे कैखे दी सदी ये सब खुशी होया अज मुंजी पुठी हाथ बास चवन चले गली दिया हेरान के हयात दी रस्ता के नया आया अड़े दे को जुमलो अथवा दुखो हवाले जो आया सामिल शिमर कमीने जे बुधो त ज़ैनब सद थी करे अब्बास के माफ कंदो नेज़ो नेज़ो ओ नेज़ो आयो खणी जिते हज़रत अब्बास जे बदन जा टुकड़ा पाया अली वारो हिक मौला जे बदन अता दे टुकड़े खणी नेज़े में ज़ैनब सद कई पाण गायो माखणी आयो चवण अब्बास के त तोखे प्यारे खुदा जो सवा इन बदन अता जे साईं टुकड़े आवाज आयो अली जी दी वो कल मोकल वठी दी बाजारो वो कंदियो कंदियो कुरान जो आयतो पहुंचो दरबार असां जे उस्ताद होजे जे जुमलो हिकिड़ो पढ़ियो जिथे ज़ैनब कुबरा भाइर वठी न अचे उते भाॼायूं वठी जिथे चादर में न अचे उते बग़ैर भोके जे जिथे हथ खुल हुजनि सां न
से होते ही हथ बदल रोवारे या गाल थी जो फासिक फाजर कुर्संदे अन कुरान जो आयतों मिट्टी ते एक जब पढ़ आया मौला फरमाया हत्ता फसलु खिलका अमती लैन कुबरा मौला फरमाए तो रोवारे या गाल थी बैठल होया मुझी मां दे पैर में जुती भी न अचानक ऐलान थियो कातिला मक़तूलन जा नाला ॿुधाईंदा इनाम वठंदा वञो हीअ इनामनि जी वारी आई सबक में हलियो शकर कमीनो आयो चवे तो यज़ीद मूंखे इनाम ने मां उन गल खे पुछो जंहिंखे मोहम्मद चुमंदे थकबो न हुयो शायद तो मां उन गल खे पुछो जंहिंखे मोहम्मद चुमंदे थकबो न हुयो ॿियो नंबर कमीनो कहिड़ो आयो जंहिंजो नालो मुर्रा इब्न आमर के यज़ीद पुछे तो ॿुधाए कंहिंखे मारे चवे तो यज़ीद मां उनखे मारियो जंहिंजो चेहरो जो ॾींहं जो चटो हुयो जंहिंजे मथां शबीर अची पियो चवे दुनिया बाद कल अफ़ा अकबर लाल तो को मुंहिंजो हर कुझु न बचो हिन जुमिले पढ़ण खां पहिरियां दुआ मां दो कया आमीन तुंहिंजे मुंहिंजा अल्लाह बे औलाद मोमिन तुंहिंजो आबाद फरमा हाणे हुन कमीनो आयो पुछंदा ॿुधाए तो कंहिंखे मारियो ही कमीनो तो चवे यज़ीद हुनखे मारियो जो तीर उॾो अली लश्कर जो कद लगदा बड़ा कमीनो तो चले यज़ीद उनखे मारियो जो तीर वॾो चेॾिस उन जो असर इहो थियो आहे जो हर मक़तूल जी मां शाम में आ पर असगर जी मां वञो आख़िरी जुमिलो ईंदो आहे अली वारो हाणे उहो बि हया वायो जंहिंजो नालो नौफिल आहे इनाम जो मिलियो इनाम मोटाए पुछे था छो न तो वठी करे तो मुंहिंजे घोड़े जा ॿई खीसा सोन सां भरे यज़ीद पुछे तो ॿुधाए एॾो जो इनाम तो वठी तो अली जा कहिड़ा पुट मारिया ही तो चवे न अमीर मां अली जे कंहिं पुट खे न मारियो आहे ॿुधाए हुसैन जा कहिड़ा महिमान मारे ही तो चवे यज़ीद कंहिंखे बि न मारियो आहे पोइ एॾो इनाम छो थो वठी हाणे तव्हां ॼाणो अवांजो अखियो कमीनो तो चवे यज़ीद हिननि सभिनी अली जा पुट मारे मां अली जे पुट खे न करबला खां वठी शाम ताईं अली जी धीअ ज़ैनब खे जे मुंहिंजे हथ में तालियानो मां किथे ज़ैनब खे तालियानो खणी हणा सद करे चवंदी हुई हादी अञा बदला ज़ैनब तो चवे बवेड़ उन जा ॿुधाए जिनकी उम्र 4 साल दुख दादी जिने सजाद मौला का साहिल पुछे पियो मौला ॿुधाए तोखे घणी तकलीफ़ किथे आई अञा ताईं जंहिंजी अख में हज न आई आहे इमाम तो चवे 7 मसाइबनि जिन मूंखे ॾाढो रोवाणो चे मौला ॿुधाए को हिकु मसाइब हाणे माफ़ कंदो सादात बिल अखस इमाम तो चवे बुध नंदलो ना फी मकानिन कानल नाक़िसीन इमाम तो चवे उते वठी वया जिते गरीब बच्चा खपाईंदा हुया हिक में आया मुंहिंजी भेण सकीना ने इशारो कयो खिली पियो चवे अयो अमीर हमिली हाज़ सबिया वो यज़ीद ही न्याणी
में इहो बि चयो मुंहिंजो दियो हिन बार هذا الأداء وهذا الدعاء مولا بحق الزهر الفرصة مجلها بالقبول ماليجا تقرأ زكاة الفوت يا مولا ونبنا مع فرما ولا الإمام حسين में उन्हनि खे जॻह था फरमा हिननि अखियुनि ते रहम फरमा करम फरमा हिननि खे दुनिया जे ॾुखनि में मुंहिंजा मौला कॾहिं बि न रवाए हिननि जो असांजो मुंहिंजा मौला बि जरा सफ़र आसान फरमा मुल्क अज़ीज़ पाकिस्तान इस्लामी जमहूरियत इराक ईरान जी हिफ़ाज़त फरमा अमेरिका जा जेतिरा इरादा उनखे नीस्तो नाबूद फरमा मौला आलम के में दुआए दसा के मौत को पहिरियों बार बार बतूल जी उजड़ी क़ब्र जी ज़ियारत जो जंहिंजी अञा ते क़ब्र हुस्न पूरो मदीनो मक्को आज़ाद आहे ॿिनि जॻहियुनि ते अञा पहरो आहे ज़हरा जी क़ब्र उन मौला जी हक़ ज़हरा आज मंदिर जो हाल मुस्तक़बिल मुझे मौला असांखे मौत ज़िक्र इमाम हुसैन फरमा वारिस से हक़ीक़ी जे ज़ुहर में ताजील फरमा असांखे इमाम जो वाला सारा बना रहमत के या अरहम अर्रहीमीन असांजे ज़माने